घोटकी में STO-1 सेप्को ज़ुल्फ़िकार शेख जी बदली, मोहम्मद रमज़ान मलिक STO-1 मुक़रर नोटिफिकेशन जारी। चीफ इंजीनियर सेप्को सखर मंसूर अहमद सुमरो एक नोटिफिकेशन जारी कंदे सेप्को सब डिवीज़न घोटकी जे STO-1 ज़ुल्फ़िकार शेख खे बदली करे STO-2 मुक़रर करे छॾियो, जॾहिं त संदन जाइ ते मोहम्मद रमज़ान मलिक खे STO सेप्को सब डिवीज़न घोटकी 1 मुक़रर कयो वियो आहे, जे पंहिंजी उहिदे जी चार्ज वठी कमु शुरू करे छॾियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे STO-1 मोहम्मद रमज़ान मलिक चयो त बिजली चोरी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। बिजली चोर पंहिंजो क़िबिलो दुरुस्त कनि। बिजली चोरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी, छो जो बिजली चोर क़ौमी ॾोहारी आहिनि। हिन चयो त पंहिंजे इलाइक़े मां बिजली चोरी जो ख़ात्मो आणींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।